अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअद फ़इन्न खैरल कलामि किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन दलाला व कुल्लु दलालतिन फिन्नार। मन युतिल्लाह व रसूलहु फ़क़द रशद व इह्तदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व गवा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम मिन हम्दिही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। यौम ला यनफ़उ मालुन वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। मोअज़्ज़िज़ स्वामीन हज़रात, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। तमाम तारीफ़ूं अल्लाह जी ज़ात लाइ जंहिंजी ज़ात व सिफ़ात में दरे बराबर को भी शरीक कोन्हे। रब्बुल आलमीन आसिनुल ख़ालिक़ीन ख़ैरुर राज़िक़ीन जी ज़ात आहे ऐं उहो ई अला कुल्लि शैइन क़दीर आहे। मुख़्तसरन हम्द सलाह खां पोइ दुरूद व सलाम अकरमुल अव्वलीन वल आख़िरीन सय्यदुल कौनैन सय्यदुस सकलैन ख़तमुल मुरसलीन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सहाबिहि वसल्लम जिन जे ज़ाते गिरामी ते अॼु जो ही प्रोग्राम जामे मस्जिद उमर फारूक अल अज़ीज़ कोट कबूल कीरे में सालाना प्रोग्राम तकरीबन सुबह 10 बजे का प्रोग्राम हले पियो। कसीर तादाद में हिते पढ़ण वारा तलबा तालिबात तकारीर मकालमा सवाल जवाब तमाम बेहतरीन अंदाज में इन में को शक कोन्हे। हिन ॻोठ वारनि जो वॾो साथ ऐं ताउन आहे ऐं असांजे मोहतरम दोस्त मौलाना बशीर अहमद कीरियो जी महिनत रंग लाथो आहे। हिन प्रोग्राम में जिन भी जहिड़े क़िस्म जो ताउन कयो माली या ॿियो ताउन अल्लाह सभिनि खे जज़ाए ख़ैर ॾे। प्रोग्राम पंहिंजे इख़्तिताम ते आहे छो त हिन मजलिस जी रौनक असांजो बेहतरीन जय्यद आलिम मोहतरम व मुकर्रम डॉक्टर अब्दुल हफीज़ समू साहब नाज़िम आला जमियत अहद सिंध पाण छो त हिन खां पोइ मजलिस बरख़ास्त थींदी सदन आख़िरी ख़िताब तारीख़ी ख़िताब थियण वारो आहे। असां सभई उनजे ख़िताब मां मुत्तफ़ी थींदासीं इंशाअल्लाह ताला। आउं इख़्तिसार सां कमु वठंदुसि त जीअं डॉक्टर साहब जो क़ीमती टाइम असांखे मिली सघे। मूं तव्हां जे साम्हूं कलाम पाक 19 सिपारो सूरह शोरा आयत नंबर 87 ऐं 88 पढ़ी आहे। इन में अल्लाह ताला तो फरमाए उन ई ॾींहुं न माल कम ईंदो न औलाद कम ईंदो, यानी क़यामत जे ॾियारे हिन दुनिया में रहंदे इंसान जी ज़रूरत जूं खोड़ सारियूं नेमतूं आहिनि ऐं केतिरियूं ज़रूरत जूं शयूं आहिनि
पर उन्हनि में अहम तरीन माल ऐं औलाद आहे। इन जे करे जो अल्लाह तो फरमाए वतुहिब्बूनल माल हुब्बन जम्मा, तमाम वॾे चाह सां माल खे चाहियो था। ऐं फरमाई व इन्नहु लिहुब्बिल खैर लशदीद, तव्हां माल जी मोहब्बत में बुरी तरह गिरफ्तार आहियो। वरी फरमाई इन्नमा अम्वालुकुम व औलादुम फितना, यकीनन तव्हांजो माल ऐं तव्हांजो औलाद हिकु क़िस्म जी आज़माइश है, इम्तिहान आहे। माना हे ॿ अहिड़ा अनासिर आहिनि जिन जे साम्हूं इंसान शिकिस्त खाए थो ऐं जाइज़ नाजाइज़ कम इन माल जे करे ऐं औलाद जे करे इंसान करे थो। पर फरमाई क़यामत जे ॾियारे जेका इंसान जे मथां मुसीबत पवंदी, अल्लाह रहम करे, उन ई दर्द खे दूर करण जे लाइ, उन ई मुसीबत जे छुटकारे जे लाइ न माल कम अचे न औलाद कम अचे। लौ यफ्तदी मिन अज़ाब यौमइज़िन बिबनी, इंसान त ख़वाहिश कंदो आऊं ओढ़ा खां बचां, मुंहिंजी जान जो फिदियो औलाद थी। ही केतिरे क़दुरु जल्लाद बेरहम संग दिल थी चुको आहे जो पंहिंजे लख़्ते जिगर नूरे नज़र पंहिंजे औलाद खे पंहिंजी जान जो फिदियो बनाइण जे लाइ तयार आहे। पर वला तदिर वाज़िरतुन विज़्र उख़रा, केर कंहिंजे गुनाहनि जो भार कोन खणंदो। माल इंसान चाहींदो ज़मीन भर जेकॾहिं सोन थी पवे फिदियो ॾिया, पर क़बूल कोन कयो। त माना क़यामत जे ॾियारे माल बि कमु कोन ईंदो, औलाद बि कमु कोन ईंदो, पोइ कहिड़ी शइ कमु ईंदी जेके पाण हुसूल करियूं। त अल्लाह तो फरमाए जे माल जी मोहब्बत में, माल जे हुसूल जे लाइ, औलाद खे संभालण में तव्हां पंहिंजी पूरी सलाहियत तवानायूं ख़र्च करे छॾियूं आहिनि, लेकिन क़यामत जे ॾियारे इहे ॿई शयूं कमु कोन ईंदियूं। इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम, मगर जेको अल्लाह जे हुज़ूर क़ल्ब सलीम खणी आयो, सकीम न, सेहतमंद दिल, बीमार दिल न, बेऐब दिल, अहिड़ो दिल जंहिं दिल में शिरक, बिदत, निफाक, फिसक ऐं फुजूर खां पाक दिल, जो उहो दिल हर बीमारी, बिगाड़, फसाद, हसद, बुग़्ज़ खां, नफ़रत खां पाक दिल हुजे। क़यामत जे ॾियारे ॿिया दिल सभु रिजेक्टेड आहिनि, को कमु कोन ईंदो। दिल उहो कमु ईंदो जेको सालिम ऐं सही सालिम हुजे। तंहिंजे करे अल्लाह जा बंदो, नबी जा उम्मतियो, मुंहिंजा साथियो, असांखे वधि में वधि इन ई दिल जी तरफ़ तवज्जो ॾियणु घुरिजे। अल्लाह जी इंतिखाब नज़र छा ते आहे? इन्नल्लाह ला यंज़ुरु इला सुवरिकुम वला इला अम्वालिकुम वलाकिन यंज़ुरु इला क़ुलूबिकुम व अमालिकुम। सही मुस्लिम जी रिवायत है, अल्लाह ताला तव्हांजे मुंहंडनि शिकिलनि जी तरफ़ कोन ॾिसे, न अल्लाह ताला तव्हांजे मालनि जी तरफ़ ॾिसे थो। अल्लाह जी इंतिखाब नज़र इन दिल ते आहे। इन दिल में अल्लाह जो डपु आहे या न, तव्हांजे दिलनि जी तरफ़ ॾिसे थो ऐं तव्हांजे अमलनि जी तरफ़ ॾिसे थो। वरी तव्हां हदीस सही बुखारी अदबुल मुफ़रद पढ़ो, खबी जो हमलो भी नहीं थे शैतान जो, इन शैतान जासिमुन अला क़ल्ब इब्न आदम वज़ा ज़कर अल्लाह खनसा वज़ा गफल वसवस इलैहि।
शैतान इंसान जी दिल ते काबिज रहे थो, अखेरो ठाहियो वेठो आहे। जॾहिं अल्लाह खे यादि थो करे शैतान पोइते थो वठी वञे, वरी जॾहिं अल्लाह खां गाफ़िल थो थिए शैतान अथी थो विथ सां विझे। तव्हां क़ुरान मजीद पढ़ो, सूरह बकरा जा अञा पहिरियों रुकू ख़तम कोन थियो आहे, दिलि जो ज़िक्र फरमायो अल्लाह। ख़तम अल्लाहु अला क़ुलूबिहिम व अला समइहिम व अला अबसारिहिम ग़िशावतुम व लहुम अज़ाबुन अज़ीम। क़ुरान मजीद इख्तिताम दे आखिरी सूरत नास पढ़ो, अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास। दिल जो ज़िक्र, सीने जो ज़िक्र अल्लाह फरमायो। हाणे दिल नहीं करे जो जॾहिं खां इंसान पैदा थियो आहे, पैदा थियण खां अॻु अञा इंसान मां जे पेट में 4 महीननि जो, दिल हरकत बराबरि हुए, पाण सुम्हियो रहो दिल कोन थो सुम्हे, दिल बराबरि पंप करे पियो। हिकु सेहतमंद जो दिल जेको आहे सो तक़रीबन 72 दफ़ा 1 मिनट में पंप करे थो। बाबा हमराह जी ॾिसो, हमराह सम्झा थो वयो हलियो, तव्हां नब्ज़ ॾिसो त नब्ज़ कान पई हले, दिल हले पई, माना अञा जहिड़ो आहे साह आहे। जे दिल बीहे त इंसान ख़तम। माना दुनियावी ज़िंदगी जी जो दारो मदार दिल ते आहे, ऐं आख़िरत जी ज़िंदगी, भली ज़िंदगी जो दारो मदार उहो दिल ते आहे। दिल साफ़, सॼो जिस्म पाक व साफ़। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो न, पान फरमाए इंसान जे अंदर जिस्म में हिकु उज़ू आहे, जेकॾहिं उहो सही रहे सॼो जिस्म सही, ऐं उहो बिगड़ी पवे सॼो बिगड़ी पवे। अला वहियल क़ल्ब, पान फरमायो दिल आहे। अर्श अज़ीम जो सायो नसीब थींदो, ला शक फी। हर हिकु जे मथां न, 7 क़िस्म जा माण्हू आहिनि, उन्हनि में हिकिड़ो उहो माण्हू आहे वरजुलुन क़ल्बुन मुअल्लकुन फिल मसाजिद। जंहिं माण्हू जो दिल मस्जिद सां लटकियल हुजे, मस्जिद सां लॻल हुजे। असां अहले हदीस हथ किथे था ॿधूं, हिकिड़ा त ईअं बीठा आहिनि, अटेंशन। छो बाबा? दलील न क़ुरान मां न हदीस मां, मंतकी। जॾहिं माण्हू ॼमे थो उन जा हथ सिधा आहिनि, वरी जॾहिं तव्हां उन जो जनाज़ो पढ़ो था त तॾहिं बि उन जा हथ सजा। इहो को दलील आहे? उहे हथ ॿधण जा क़ाइल ई कोन्हे को। ऐं हिकिड़ा ॿधनि था त वरी पेट ते हथ ॿधनि था, दुन ते हथ ॿधनि था, ऐं चवनि छा था त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस है, खाॿो हथ हेठि, साॼो हथ मथे, अला सदरी, सदर जा लफ़्ज़ आहिनि। तंहिंजे करे सदर जेको आहे इहो पेट आहे, दुन आहे। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। सदर जी माना इहा कोन्हे को, सदर माना सीनू। दलील अल्लाह तो फरमाया लम नशरह लक सदरक व वदना अनक विज़रक। ऐ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां तुंहिंजे सीने खे कुशादा कोन कयो, जो तुंहिंजे सीने खे कुशादा करे इल्म ऐं हिकमत सां पुर करे छॾियो। इहा माना कान कबी। ऐ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां तुंहिंजे पेट खे वॾो कोन कयो, अलियाद बिल्लाह तौल, कॾहिं बि न। ऐं अल्लाह जी यादगिरी जो मरकज़ रब्बे काबा जो कसम आहे, ही दिल आहे, न के पेट आहे, रेट आहे, हेठि जेको आहे गंदगी आहे। अल्लाह जी यादगिरी जो मरकज़ जेको आहे मथे आहे, चाहे मर्द हुजे, औरत हुजे, नंढो हुजे, वॾो हुजे, हर हिकु जो दिल सीने में आहे। अतक़वा हा हुना वयुशीरु ला सदरी। तो पेट ते हथ ॿधो, नमाज़ पियो पढ़ी, अञा पेट जी फिक्र ते आयो मस्जिद में, पेट खे छॾ, हथ मथे ॿध, सीने ते हथ ॿध, तूं फिक्र न कर। इंशाअल्लाह ताला तूं वापसि वेंदे न, अल्लाह ताला त पेटनि खे भरण वारी ज़ात आहे, तुंहिंजे पेट खे भरे छॾींदो, तुंहिंजी दिली मुराद अल्लाह पूरी करे छॾींदो। त सीने ते असां दिल ते हथ सां ॿधूं था, अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह ताला उहा ज़ात आहे, उहा ज़ात आहे जो सीननि जो राज ॼाणे। इन्नहु अलीमुम बिज़ाति सुदूर। इंसान ज़ाहिरन कहिड़ो बि नेको कार हुजे, कमकार करे,
ज़ाहिरन मुआशरे में, पर उहा त रब खे ख़बर आहे नेक आहे या बद आहे, नियत कहिड़ी अद। अल्लाह ताला नियतनि खे ॼाणे थो, दिलि जा अहवाल, सीननि जा राज़ ॼाणे थो। तॾहिं फरमाए वहुस्सिल मा फ़ि सुदूर, सभु राज़ अफ़छा थींदा, ज़ाहिर थी वेंदा जॾहिं क़यामत जे ॾियारे इंसान जा छा राज़ जेके आहिनि से ज़ाहिर कया वेंदा, राज़ ज़ाहिर कया वेंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जॾहिं इंसान गुनाह करे थो, छो त टे नुस्ख़ा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॿुधाया आहिनि दिलि जी सफ़ाई जे लाइ। पाण फरमायो जॾहिं इंसान गुनाह करे थो फौरन दिलि ते हमरो, गुनाह खां तौबा कई, इस्तग़फ़ार कई, बख़्शराई, दिलि साफ़ थी वियो, धोपी वियो। पर जेकॾहिं गुनाह जे मथां गुनाह कंदो रहियो त पोइ दिलि सॼी उहा जेका टिके मां फिरी दिलि सॼी कारी थी वञे, दिलि सॼी कारी थी। तॾहिं रब ताला फरमाए फ़इन्ना ला तामल अब्सार वलाकिन तामल क़ुलूबुल लती फ़ि सुदूर, इहे अखियुनि जा अंधा कोन्हे, दिलनि जा अंधा आहिनि। वलक़द ज़रअना लिजहन्नम कसीरम मिनल जिन्न वल इंस लहुम क़ुलूबुन ला यफ़क़हून बिहा। फरमाई केतिरनि ई इंसाननि ऐं जिन्ननि मां आऊं जहन्नम खे भरींदसि, उन्हनि खे दिलि आहिनि पर सम्झनि ई कोन्हा। अखियुनि हूंदे अंधा, अखियूं आहिनि ॾिसनि ई कोन्हा, कननि हूंदे ॿूड़ा, कन आहिनि पर ॿुधनि ई कोन्हा। उलाइकल अनआम बल हुम अदल, इहे त जानवर जहिड़ा आहिनि पर जानवरनि खां बि ॿियल आहिनि। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो गुनाहनि जे करे दिलि जेको आहे सो कारां ठेलजी वञे ऐं सॼो दिलि कारो थियो वञे। जो अल्लाह फरमाए कल्ला बल रान अला क़ुलूबिहिम मा कानू यक्सिबून, उन्हनि गुनाहनि जे करे उन्हनि जूं दिलियूं छा आहिनि से ज़ंग आलूदा थी वयूं, ज़ंग आलूदा थी वयूं। अफ़मन शरअ अल्लाहु सदरहु अल इस्लाम, अल्लाह ताला फरमायो जंहिं सीने खे, जंहिं दिलि खे अल्लाह ताला इस्लाम जे लाइ खोले छॾे उहो अल्लाह जे तरफ़ां त नूर थिए, उहो दिलि पाक न थियो त पोइ उलाइकल लज़ीना लम युरिदिल्लाहु, ऐं फरमाई उहे माण्हू जेकॾहिं उनजा दिलि पाक न थिया, साफ़ न थिया त अल्लाह ताला तो फरमाए दुनिया में ज़िल्लत ऐं आख़िरत में ख्वारी वारो अदाब। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो इन हालिल क़ुलूब तदउ कमा यदुल हदीद इज़ा असअल मा क़ील या रसूल मा जलाओ काल कसरत ज़िक्रुल मौत व तिलावतुल कुरान। बेहकी जी रिवायत है, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान मुबारक पाण फरमायो लोहो खे पाणी लॻे, पाणी लॻण सां लोहो कटिजो वञे ऐं दिलियूं बि कटिजो वञनि। साहबनि चयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां लोहो जी सफ़ाई ॼाणूं था, तव्हां दिलि जी कली दिलि जी सफ़ाई ॿुधाईंदा वञो। तॾहिं पाण फरमायूं क़ुरान मजीद खे पढ़ो, मौत खे कसरत सां यादि करियो, मौत खे यादि कंदो त दुनिया सां मोहबत